ॾियारी खे रोशननि जो त्योहार चयो वञे थो। रिवायती ज़िंदगी में त्योहारनि जो अचणु हिकु लिहाज़ खां नवाण ऐं ताज़गी जो अहसास बि आहे। पोइ खणी उन्हनि त्योहारनि पोयां तारीख़ ऐं कथा कहिड़ी बि हुजे, सनातन धर्म जे नाले काफ़ी त्योहार मल्हाया वञनि था। हक़ीक़त में इहे सक़ाफ़ती त्योहार बि आहिनि जेके मुख़्तलिफ़ मौसमनि सां बि मंसूब थियल आहिनि। वैसाखी, रिखड़ी, सावण, टेज ऐं होली जहिड़ा त्योहार धर्म खां वधि सक़ाफ़त जे वसफ़ थे ठाकनि था। ॾियारी जो त्योहार कती महीने जे उमावस तिथ ते सेलिब्रेट कयो वञे थो। ॾिया ॿारे घर रोशन कया वञनि था, फटाका ॿारे ऐं मिठाइयूं विराए ख़ुशियूं कयूं वञनि थियूं। हिन ॾिण जो पस मंज़र राम कहाणी सां मंसूब थियल आहे, पर मत जा पैरोकार महावीर जे निर्वाण जी मुनासिबत सां हिन ॾिण खे दीपालका करे मल्हाइनि था। जॾहिं त ॿुध मत जा माण्हू अशोका जे आंसा जे फ़लसफ़े तहत अशोका विजय दशमी तौरु मल्हाइनि था। के तारीख़ नवीस लिखनि था त ॾियारी राम जे बनवास अचण खां अॻु बि मल्हाई वेंदी हुई। ॾियारी सही असांजी मल्हाई वञिबी आहे। आम तौर ईअं चवंदा आहिनि भॻवानु श्री रामचंद्र महाराज 14 साल वन पूरा करे पंहिंजे अयोध्या नगरी में आयो ऐं ॾियारी मल्हाई वेंदी आहे। पर ॾियारी असां इहा सतयुग जे ज़माने खां मल्हाईंदा आहियूं, पर भॻवानु इहो सुठो तारीख़ या मिती सम्झी करे भई इहो ॾियारी जो शुभ ॾींहुं आहे, उहो इन जे करे भॻवानु उन तारीख़ ते पंहिंजो प्रोग्राम ठाहियो, अयोध्या नगरी में मोटी आयो ऐं उन जे करे असां ॾियारी मल्हाई वेंदी आहे। ऐं पोइ असां इहा ॾियारी जेका आहे त माना कार्तिक महीने में मल्हाईंदा आहियूं ऐं इहा साॻी मौसम हूंदी आहे, उन में मल्हाई वेंदी आहे। रस्मां असां इन वॾनि जे नाले सां मिठाइयूं कंदा आहियूं, मिठाइयूं ॾींदा आहियूं मिटनि माइटनि खे, नियाणियुनि खे, दोस्तनि खे, ऐं घर में ॾीया ॿारे करे असां पंहिंजो ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं। मेणबतियूं ॿारींदा आहियूं, हिंडोल ॿारींदा आहियूं, हिंडोल ॿारे ॿाहिरि निकिरी वेंदा आहियूं, भॻवान जो स्वागत कंदा आहियूं भई अयोध्या नगरी में अचे थो। तो असां उहा ख़ुशी मल्हाए करे असां ॾियारी मल्हाईंदा आहियूं। ॾियारी महीने जे आख़िरी में उमास ते माना ॾियारी ईंदी आहे, 3 ॾींहं मल्हाई वञिबी आहे। उमास जी तिथ मल्हाई वञिबी आहे, उन खां बाद में ॾियारी मल्हाई वेंदी आहे ऐं चंड ताईं ॾियारी हलंदी आहे। 3 ॾींहं असां इहा ॾियारी मल्हाईंदा आहियूं। जय श्री राम, जय शदारा, जय शिव शंकर, जय श्री राम, जय माता की। जीअं त असांजो ॾियारी जेको आहे हिकिड़ो ख़ुशियुनि जो त्योहार आहे, रोशननि जो त्योहार आहे, ॾिया ॿारनि जो त्योहार आहे। इहो कती जे महीने में उमावस ते मल्हायो वेंदो आहे। हीउ त्योहार जेको आहे असां बेसिकली जेको आहे श्री रामचंद्र महाराज जेको आहे असांजे मज़हबी जेको आहे हिकिड़ो उलमा आहे, मज़हबी लीडर आहे असांजो जेको आहे, जंहिंखे श्री राम भॻवान बि चवंदा आहियूं, उन जो जेको आहे उन सां जेको आहे हीउ मुंसलिक आहे। उन जे हवाले सां जेको आहे उन पंहिंजे पिता जो राजा दशरथ जेको आहे उहो अयोध्या जो राजा हुयो। उन खे 3 जेके आहिनि उहे पत्नियूं हुयूं, राणियूं हुयूं। उन्हनि मां हिकिड़ी जेका आहे उनजी माटेई माउ जेका आई, उन जो माइंड सेट हो त मुंहिंजो जेको पुटु भरत आहे उहो राजगदी ते वेह ऐं महाराज राम जेको आहे वॾो बिरादर आहे, जेको संभालण वारो आहे, जेको गदी नशीन जे लाइक़ु आहे, उहो जेको आहे न वेह। उन पोइ हिकिड़ी जेका आहे ट्रिक सोची ऐं पंहिंजे मुड़ुस खे क़ाइल कयो त उन जो जेको आहे पंहिंजे फादर जी जेका आज्ञा आहे, जेको उनजो ऑर्डर हुकुम आहे जेको आहे उनखे मञण जे लाइ श्री राम भॻवान जेको आहे उहो बनवास वियो। 14 साल उहो जंगल में रहियो, उन वन में रहियो पंहिंजे पिता जे जेको आहे माना हुकुम पालण जे लाइ, आज्ञा मुताबिक़। ऐं उनखां पोइ जॾहिं उते उनखे मसला मसाइल आया, उनजी राणी सीता खे जेको हरण थियो ऐं उनखां पोइ उन जेको आहे रावण सां युद्ध कई ऐं उन रावण खे जेको आहे श्रीलंका जो राजा हो रावण जेको आहे उन वक़्त में श्रीलंका उनजी सोने जी ठहियल हुई, उन ते पहुचणु उहो वॾो हिकिड़ो ताक़तवर हो। पर छा हो, ताक़तवर सां गॾु हो जेको हिकिड़ो गुनाहगार हुयो, हिकिड़ो जेको आहे न माना ज़ालिम शख़्स हो। उन खे मारे जॾहिं उन फतह हासिल कई ऐं पंहिंजी जेका धर्म पत्नी जेका उहे खणी विया, उनखे वापसि आंदो सीता खे। ऐं उनखां पोइ जेको आहे वरी जॾहिं उनजा 14 साल उते पूरा थिया नी, उहो पंहिंजे जेको आहे जॾहिं अयोध्या में वापसि आयो आहे त उन जी ख़ुशी में माण्हुनि जेको आहे हिकिड़ो ॾीया ॿारिया, रोशनाइनि जो त्योहार कयो, फटाका ॿारिया। ऐं उनखां पोइ हीउ सिलसिलो जेको आहे असांजे मज़हबी हवाले सां, हिंदू मत जे हवाले सां जेको आहे इहो हर साल जेको आहे माना उन कती जी जेका तारीख़ आहे जेको आहे उमावस जी तिथ उन जे मुताबिक़ जेको आहे हीउ मल्हायो वेंदो आहे। ऐं हर साल असीं इहो मल्हायूं पिया त इन ॾींहं ते जेको आहे श्री राम भॻवान जी जेको आहे राति जो आमद थींदी आहे। पोइ हर को चाहींदो आहे त मां एतिरो रोशन कयां, एतिरो सफ़ाई सुथराई रखां, उजालो रखां, जीअं राम भॻवान या लक्ष्मी माता जेका आहे उहा असांजे घर दर्शन ॾे। अहिड़े तरीक़े सां हीउ असांजो त्योहार आहे। जेके 3 ॾींहं चओ था पिया, इन्हनि 3 ॾींहंनि में अलॻि अलॻि कंहिं नाले सां मल्हायो था पिया या साॻियो ई? न, त्योहार असांजो साॻियो ई आहे।
पर उन जी जेके रसूमात आहिनि या उन जेका पाठ पूजा आहे या हिक ॿिए सां अचण वञण आहे ॾियण वठण आहे उहो माना सिलसिलो 3 ॾींहं असांजो हलंदो आहे। प्रोग्राम रंगारंग बि थींदा आहिनि, तक़रीब बि मुसल जेको आहे उहे मुनक़िद कयो वेंदियूं आहिनि मंदरनि में दरबारनि में, या हिकिड़ा जेके म्यूज़िकल प्रोग्राम्स बि थींदा आहिनि। माना हीउ सिलसिलो 3 ॾींहंनि ताईं जारी रहंदो आहे। सिंध में भी ही ॾियारी जो ॾिणु मल्हायो वञे थो। सिंध में जिते भील ओड कोली वग़ैरह ज़मींदारनि वटि हारपो कनि था, वॾेरा उन्हनि जे पोरे ऐं पघर ते पलजनि था। ॾियारी जे ॾींहं ते बि उहे मर्द औरतूं उन्हनि वटि हारपो कंदे नज़र अचनि था। इहे माण्हू इहे ॾिण बि मल्हाइण खां महरूम आहिनि। खिपरो ऐं उमरकोट ताईं अहिड़ी कित में मशगूल हारी ॾिसी सघजनि था। पेशगी एवज़ ग़ुलाम बणियल उन्हनि माण्हुनि जी ख़ुशियुनि खे कीअं वणिजे, जॾहिं उहे हिन निज़ाम खां तंग अची ख़ुदकशी जे ऑप्शन ताईं बि पहुची वञनि था, पर हुनजे पोरे जो इस्तेहसाल कंदो रहे थो। ख़ुशी में इंसानियत जो अहसासु हुजणु ज़रूरी आहे। सुर सामूंडी में भिटाई ॾियारी जो बि ज़िक्र कयो आहे। ॾियारी जो त्योहार कती महीने जे उमावस ते मल्हायो वेंदो आहे। इन उत्तर वाह मुंद जे पस मंज़र में नाखिना ॾियारी जा ॾिया ॾिसी सड़ा संभाइनि था। वणझारो समुंड पार वञण जूं ॻाल्हियूं करे थो। ॾिठी ॾियारी सामूंडनि सिड़ा संभाया, उनखे मुंद उतर जी ओचितो आई। वणझारनि वाई आहे पिरी पार जे। उमर कोराई मीरपुर माथिलो।